तारीख दे निहार जितरा अब अजीम दुनिया में इंसान आया उहे दीन जे बुनियादे या दुनिया जे बुनियादे उनमें जेको किरदार आ उनन जे जीजल अमड़ जो किरदार आ। याद रखी छद नौजवान 80% जीजल अमड़ जो किरदार हुंदो आ। इन करे जे अम्मा जीजा यमदे मुझे मुस्तफा जी गुलाम उनखे मुबारका पर जे जीजा जी तरबियत थियल नाहे देर न कर मुझे आका जे प्यार जो उनखे झोलियूं ऐं लोलियूं बुधा तुझी अम्मा मुझे महबूब जी दीवानी थी पवे खुदा जो कसम तुझो बेड़ो पार थी वीदो। छोतजन जी अम्मा ऐं बाबो मुझे आका करीम जा दीवाना मंसूर भट्टी चवे सही मां त प्रोग्राम पोइते कया पर मुझो बाबो पांजे महबूब जो दीवानो आ पोइते नथो करे। मां गाल निकती आ वधंदो हला थोड़ो आवाज वधाई को साउंड जो तवज्जो कर। हजरत बायजीद बुस्तामी नालो कहजो वरतो गाला हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि नंढपिण में यतीम थी वयो नंढपिण में यतीम थी वयो। बायजीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि जी अमड़ ॾाढी नेका उन अम्मा पंहिंजे बचड़े दे ॾिठो त मुंहिंजो बचड़ो हिकिड़ो आ रात ॾींहुं मुझे करीम रब खां तूं घुरण लॻियो मुंहिंजा मौला ओ मुझा करीम रब मुझे बायजीद के पांजो कुर्ब नसीब फरमाए जा पांजे महबूब जो प्यार नसीब फरमाए जा। जिया बायजीद सुनो समझदार थियो आ मां हुंदिया दुनिया जी अम्मा चाहिंदिया ॾिसां त स्कूल कहिड़ो भलो आ नालो कहिड़े स्कूल जो भलो आ पढ़ाई कहिड़े स्कूल में घणी आ बचड़े खे उते छॾिया इंजीनियर थींदो डॉक्टर थींदो हर माउ जी तमन्ना हुंदी आ पर का माउ अहिड़ी बि हूंदी आ चवंदी आ अल्लाह जो कामिल वली कहिड़ो आ बचड़े खे छॾिया त मुस्तफा जो गुलाम बणजी वञे। हर मां जी तमन्ना हुंदी आ पांजे बचड़े जे ला हर अम्मा उम्मीदूं रखंदी आ छुटल फकीर पांजे बचड़े में। अज बायजीद बुस्तामी जी अम्मा रब खां दुआऊं घुरंदे घुरंदे खबर पई हा फलाणो अल्लाह जो नेक सालिह बानो आ जेको मस्जिद में अल्लाह अल्लाह भी कंदो आ बचड़न खे खुदा जो दीन भी पढ़ाईंदो आ पर जेको बचड़ो ता निकरंदो आ ओहो कामिल बणजी निकरंदो आ। तवज्जो कजा अम्मा जे किरदार दे निहार जा अम्मा जे किरदार दे निहार जा अजीजा ने मन अज बायजीद बुस्तामी जी अम्मा बचड़े खे थी चवे ओ मुझा बचड़ा बायजीद जी मुझी अम्मा छो त दोस्त अजीज याद रखी छॾ जा जे वल भली हुंदी आ त पितो भी भलो हुंदो आ। निजामे कुदरता सलो अंगूरिया भलो जेको सलो निकरण में ताकतवर हुंदो आ त संगत ई ताकत ॾेखारींदो आ। ओ मुझा मुसलमान भा याद रखी छॾ जा जेकॾहिं वल फिटला उनखे केतिरा बि वेही मिठा पाणी ॾे पर उहा फिटल ई रहंदी पर जे वल सुहिणिया उनखे मिठड़ो रुगी पाणी ॾींदे उहे पिता कंदी जो तुझा सभई सूर लाहे छॾींदी। सोने बायजीद जी जी जल अम्मा उस्ताद दे आई ओ अल्लाह जा सालिह बाना हे बायजीद बचड़ो वठी आई हा लेकिन हिकड़े शर्त सा इन मुझे बचड़े के पढ़ा लेकिन ऐ अल्लाह जा बाना हे हथड़ा थी बधा तेस ताई तवज्जो कजा तेस ताई मुझे बायजीद के मुडे वापस न मोकिल जा जेस ताई महबूब जो दीवानो न बणजी वञे।
साहिब विलायत न थे तेज तई मुझे बच्चे खे मुंडे न मोकिल जा। हो अल्लाह जो सालिह बानो निहारे रहियो आ। मावा बचड़ो भी हिकड़ो आ, बचड़ो भी यतीम आ, मुड़स भी दुनिया में कोन्हे। मां जो केडो अजीब ख्याल आ। हो खुदा जो नेक बानो निहारे चवे तो अल्लाह जी बानी तू वञ, अल्लाह ताला भलाई फरमाइंदो, महबूब जे सदके करम फरमाइंदो। बायजीद बिस्मिल्लाह करे उस्ताद जे खिदमत में पढ़न शुरू कई। मुझा दोस्त वक्त गुजरियो बार बार बायजीद जी पढ़ाई शुरू थी। हसबे मामूल जेकॾहिं 5 लाइनूं सबक जूं वठंदो हो उहे 5 हलंदियूं रहियूं। महीनो गुजरियो 2 4 6 आखिर अम्मा जे सिक सतायो। उस्ताद खे चई क़िबला अम्मा जी सिक ॾाढो सतायो आ, हिकड़ी रात जी मोकल मिले। जी जल अम्मा जो वञी दीदार करे अचा। उस्ताद सोचो हिन खे जी जल मां शर्त ॾेई वई आ तेस ताईं वापस न मोकिल जा जेस ताईं महबूब जो दीवानो न बणजे। हाणे मां भी शर्त अहिड़ो ॾियां जेको पूरो ई न करे सके सवाइ इन जे जो मुस्तफा जो कुर्ब हिन खे नसीब थिए। तवज्जह कजा दोस्त। उन उस्ताद चयो ओ बायजीद इजाजत ॾींदो मैं पर हिकड़ो शर्त हा। मुंहिंजा साईं कहिड़ो? उस्ताद खे ख़बर आ 5 लाइनूं पढ़ंदो आ। चवे तो ही 50 लाइनूं जंहिं ॾींहुं हिकड़े ॾींहं में यादि कंदे उन ॾींहुं शाम जो अमड़ ॾे वञण जी इजाज़त ॾींदो मैं। 5 लाइनूं यादि करण वारो बचड़ो काॾे 5 लाइनूं काॾे 50 लाइनूं। मां लाइनूं इन करे थो चवां जीअं आम माण्हूअ खे सम्झ में अची वञे। 50 लाइनूं मिली वयूं। चवे थो हा मुंहिंजा साईं बायजीद आयो तन्हाईअ में कंध हेठि करे रोई चवे थो ओ मुंहिंजा करीम रब मुझे दिल के जानी थो अमड़ मुझी हिकड़िया बीमार थी रहे। मौला केतरो मुझो न सा प्यारा उन जो मुसा केतरो प्यारा। मौला सिक अंदर में केतरिया। मौला तुझो महबूब भी यतीम होयो मां उन जो उम्मती भी यतीम हा। मौला तुझो महबूब भी अमड़ सा प्यार कंदो। मौला तुझो महबूब भी अमड़ सा प्यार कंदो। मौला मां भी पंजे अमड़ सा प्यार थो कया। ओ मुझा करीम रब उन महबूब जो वास्तो थई मुखे ताकत दे तही 50 लाइनूं याद कया त मोकल मिले अम्मा जो दीदार करे अचा। अजीजा ने मन तवज्जह कर ये चई रोंदे रोंदे पढ़न शुरू कयई। अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है। अरे इश्क मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है। उन आशिक दीवाने मासूम बचड़े मोहर मदीने दे करे ताहू गुरियूं यार राजी थी पयो। चंद लम्हा गुजरिया 50 लाइनूं याद थी वयूं। खणी आयो उस्ताद दे साईं मुझो सबक बुधो। उस्ताद निहारण लगो ऐ बायजीद 5 लाइनूं 24 कलाकन में मुश्किल याद कंदो ही साईं मुझो सबक बुधो। उस्ताद बुधण शुरू कयो बायजीद पढ़ण शुरू कयो। 50 लाइनुन में हुआ जे कदे 5 लाइनुन में गलती थींदी हुई अज 50 लाइनूं इए पियो पढ़े जण उस्ताद शागिर्दन के पढ़ाए रहियो। सुने बायजीद बुस्तामी जे उस्ताद जे अखड़िन में लुड़क अची वया। पक थियस्तहा हिन जे जीजल जे दुआउन बि रंग लातो आ। हिन जो कनेक्शन महबूब मदीने जे मीर सां मिली वयो आ। बचड़ा तोखे इजाजत आ बचड़ा तोखे इजाजत आ
मगर हिकड़ी रात जी इजाजत वञ भले जी जल अमड़ जो दीदार करे अच मगर हिकड़ी रात रह जा सुबह जो सवेल अच जा हा मुझा साईं उस्ताद खां इजाजत वठंदो महीनन जे विछोड़े वारो बचड़ो पंहिंजे जी जल अमड़ जे प्यार में अची रहियो आ रात थी वई जीअं दरड़े ते आयो दरड़ो खड़काए अंदरा आवाज आयो केरा जवाब तो दे ओ मुझी जी जल अम्मा तुझो बचड़ो बायजीदा मां थी चवे केड़ो बायजीद वरी तो चे अम्मा तुझो बचड़ो बायजीद वरी मां थी चवे केड़ो बायजीद टियों दफो तो चवे अम्मा तुझो बचड़ो बायजीद मां थी चवे जेको मुझो बचड़ो बायजीदा उनखे त मनो करे आई हा वो त उन दी मूसा मिलण ईंदो जॾहिं महबूब जो सचो दीवानो थी वेंदो तू अलाए केरो हई मोटी वन तवज्जह कर मुझा मुसलमान भा तवज्जह कर मुसलमान भा होदा जी जल अमड़ जे जिगर दे निहार बचड़ो भी हिकड़ो आ प्यार केतरो हुंदो होदा बचड़े दे वरी मुझा दोस्त निगाह कर छो त जेते यार राजी थींदो आ ओ उम्रन के कोन दिसंदो आ ओ कलबन के खोले छडींदो आ सुनो बायजीद अखिन जा लुड़का उघे थो अखड़न जा लुड़का उघे थो उता जो उता वापस मोटे थो पंहिंजे रब सां कचहरी कंदो वञे थो ओ मुझा करीम रब जानी थो मुझे सिक खे भी जानी थो मुझी अम्मा अचण नथी दे अम्मा तदहीं अचण दींदी जॾहिं महबूब जो दीवानो बणजी वेंदुसि मौला देर न कर पाजे करीम रब के मासूम सुनो बायजीद सडड़ा कंदो थो वने दुआऊं घुरंदो थो वने मुसलमान हिकड़े मिनट ला गौर कर ओडा जी जल अम्मा दिसी रही आ मुजो बचड़ो मोटी रहयो आ ओहो रात जे टाइम ते मुसल्लो विछा थी चवे ओ मुजा करीम मुजो हिकड़ो थई उन जी भारत हुजई एदा मां मुसल्लो विछायो वेठिया महबूब जे दरबार में दुआऊं पे घुरे मौला मुजो हिकड़ो थई उन जी भारत हुजई महबूब जो परवानो बनाइस महबूब जो दीवानो बनाइस मौला पंजी मारिफत उनखे नसीब कर एदा अम्मा दुआउन जी लोली लायो वेठिया ओडा बचड़ो रस्ते में रोंदो 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 जदे पांजे इदारे में पहुतो उस्ताद डिठो त रात में मोटी आयो आ बायजीद जी मुझा साईं अज बायजीद जे अखड़न में लुड़क हन बायजीद जल्दी मोटी है छा अमड़ सा कावड़ जी आयो आ ओ छिंगरू दई चवे तो मुझा साईं बायजीद केर थी दोआ जो जी जल अमड़ सा कावड़ जे ये त थी न तो सके बायजीद पो जल्दी छो मोटी आयो आ कावड़ जी त न आयो आ न मुझा साईं अमड़ सा मिले न मुझा साईं मां त मिलण ला वयुस पर जी जल मूसा का न मिली छो का न मिली चवे तो साईं इन करे अमड़ इनकार कयो त जेको मुझो बायजीद आ ओहो तदहीं मोटंदो जॾहिं वलीउल्लाह बणजी वेंदो अल्लाह जो सच्चो आशिक बणजी वेंदो मदीने वारे मीर जे दरबार में मुकर्रब थी वेंदो कबून के कुर्बत नसीब थींदी महबूब जी मुझो बचड़ो तदहीं वापस ईंदो मुझा साईं मुझे जी जल अम्मा इए चयो मां रोई वापस आयो हां अंदाजो लगा उस्ताद अगे साहिब दिल हुयो वरी जो हिन बचड़े जूं गालियूं ॿुधई त उन जा भी तबक रोशन थी वया अजीब मंजरा दोस्तों याद रखी छड़ियो कदे मुरीद के मुर्शिद जे करे फैज मिलंदो आ पर कदे वरी मुर्शिद के मुरीद जे करे फैज मिली वेंदो आ हे इश्क जा राज हन तू समझी या न समझी जे चई त तो के हिकड़ी ते गाल बुधाए छड्या एकड़ो शख्स हुयो जे दिल में अज़म कयो त मुरीद थींदुस जरूर पर उन जो
जेको घरों कौरो 5 वक्त पानी जो खणी हथ में निकरे उन कौरे जी टूटी जो मुंह भी काबे दे हुजे मस्जिद में वुजू न करे बगदाद जूं गलियूं हन मुंहिंजा दोस्त अजीज हिकिड़ो दर्जिया 5 ॾींहं लागी तो इन हालत में आयो हिन वञी हथड़ो विधुसि साईं तू मुंहिंजो मुर्शिदा बच्चा चरियो हई मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी वेठो आ चवे तो उन ता कुर्बान वञा मगर मूं जेका दुआ घुरी आ उहा दुआ रब तो में ॾेखारी आ मां तुंहिंजो मुरीद हां घणई नो दर्जी समझायो पर उहो नौजवान समझण ला तैयार ना है दर्जी चयो बच्चा ठीक आ जे मुरीद थी तो त मूंसा गॾु दर्जी थी जेका मुंहिंजी किरता कर हा साईं दर्जी थी किरत करण शुरू कई हिकड़े ॾींहुं दर्जीअ चयो बचड़ा घर में काठियूं न आहिनि वञी काठियूं करे आ काठियूं करण जे लाइ निकतो जीअं जो काठियूं करे मोटियो साम्हूं पीरन जो पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर अची वियो जी सुने अब्दुल कादिर जीलानी घोट साम्हूं आयो उन नौजवान काठिन जी भरी मथे आ कपड़ो मुंह ते ॾेई मुंह तब्दील करे ॿी गलीअ में वयो जॾहिं ॿी गलीअ में वञी सिधो थियो त वरी जीलानी दिलबर साम्हूं जेडी मल ॿी गलीअ मां बि मुंह मटे 3 गलीअ में आयो अब्दुल कादिर जीलानी साम्हूं थी फरमायो केतिरियूं गलियूं मटींदे केतिरियूं गलियूं मटी दे केतरा मुंह ढकी दे मुंह खोल दे खबर कंहिंजो मुरीद चवे तो मुंहिंजा सुण अब्दुल कादिर जीलानी तव्हांजो गुलाम आहियां मुरीद त फलाणे जो हा सुणे अब्दुल कादिर जीलानी फरमायो उहो त मनसब विलायत ते फाइज कोन्हे को नौजवान काठियूं लाहे हेठ रखियूं अदब जा हथ ॿधी तो चवे साईं जंहिंखे इहा ख़बर पइजी सघे थी त मुंहिंजो मुर्शिद मनसब विलायत ते फाइज न आहे जंहिंखे इहा ख़बर पइजी सघे थी त उहो पहुचाए भी सके थो हथ बधी बीही रहियो सोना कुर्ब कयो अथव त कुर्ब कयो मुंहिंजो मुर्शिद उहो आ उन ते निगाह कयो सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट जो हथड़ा खया मुंहिंजे रब जो वाइदो आ यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल मुझे बेनियाज रब जी मर्जी आ मुझे अल्लाह जी जात फरमायो मुझी मर्जी आ यमहुल्लाहु मा यशा जंहिंजी लिखियल तकदीर तब्दील करे छॾिया मुझी मर्जी आ तकदीर जो मालिक मां लिखण वारो मां इंदहु उम्मुल किताब ओ तकदीर जो किताब भी मूं वट मौजूद आ जेकी लिखा जेकी मेटा मुझी मर्जी आ अब्दुल कादिर जीलानी हथड़ा खया बेनियाज रब उन दर्जी जी तकदीर तब्दील करे छॾे पहिरीं रुगी दर्जी हुयो अॼु साहिबे विलायत बणजी वियो वली बणजी वियो मगर कंहिंजे करे चो मुरीद जे करे कंहिंजे करे मुरीद जे करे यानी मुरीद सादिक हूंदो आ त सादिक मुरीद जे करे करे मुर्शिद भी रंग जी वेंदो आ पर जे मुर्शिद अगई कमाल वारो हूंदो आ त मूं जहिड़नि लखनि गुलामनि खे रंगे छॾींदो आ अजीज़न मन अर्ज पे कयुम उस्ताद साहिब दिल त अगे ही हुयो पर जॾहिं न बचड़े जो रवैयो ऐं ॻाल्हियूं ॿुधई उस्ताद जे अंदर में इश्क जी अञा हिकिड़ी नई चिणग जागी पई त ज़िंदगीअ में शागिर्द त आया पर अहिड़ो शागिर्द आयो आ जेको रब जो भी प्यारो आ त महबूब मदीने वारे मीर जो भी प्यारो आ बचड़ा पो जीअं अम्मा चयो थई इएं कंदे हा मुंहिंजा साईं उस्ताद जे ख़ासि निगाहुनि जो मरकज़ थी वियो सुणो बायज़ीद पढ़ाईअ में शुरू आ अॼु उहो उस्ताद जेको ॾींहं जो रुगी पढ़ाईंदो आ हाणे उहो ई उस्ताद जेॾी महिल तहजुद पढ़े त दुआऊं घुरे मौला हिन बायज़ीद जी पार त हुजई होॾां जी जल अम्मा जूं दुआऊं
हेडा उस्ताद जूं दुआऊं होडा पंहिंजी मेहनत मुंहिंजा दोस्त अजीज उन जे उस्ताद अञा तहज्जुद जी नमाज पढ़ी बस कई कुछ वक्त गुजरियो नमाज तहज्जुद पढ़ी बस कयई त मदीने जे मीर अची पेरड़ो पातो। अल्लाह अल्लाह मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सुने बायजीद जे उस्ताद खे